बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लीगल ओपिनियन में भली कार यहाँ इरफान महबूब जो कि लीगल ओपिनियन में पाण डिस्कस कंदासीं घरेलू मामलन ते जेके सिंध में कानून आहिनि ऐं उहे कहिड़ा कानून आहिनि जिन ते कम थिए पियो, ख़ासि तौर ते जेके शादी ऐं तलाक वारा मामला आहिनि ऐं ओवरऑल जेके भी इन सां सिलाड़ियल मामला आहिनि पाण उन ते गुफ़्तगू कंदासीं। ऐं उन जे लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कियो आहे शेर हुसैन लगारी साहब, पाण एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा, गॾोगॾु लीगल एड सोसाइटी जा रिप्रेजेंटेटिव भी आहिनि। लगारी साहब वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। अच्छा, सभ खां अवल त पाण जॾहिं घरेलू मामलनि जी ॻाल्हि कयूं था, हूं त तमामु घणा आहिनि। डोमेस्टिक वायलेंस आहे ऐं खोड़ सारा जेके मामलात आहिनि उहे अची वञनि था। पाण थोरो पंहिंजो हिकिड़ी पाण खणी चऊं त लाइन हिकिड़ी कढूं था जंहिं ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं उहो मामिलो आहे शादी ऐं तलाक वारो, जेको मुस्लिम फैमिली लॉ ऑर्डिनेंस 1961 में रेगुलेट थियल आहे। त सभ खां पहिरियां पाण अचूं था असां वटि जेके शादियुनि जा मामला आहिनि, शहरनि में त काफ़ी हद ताईं अवेयरनेस आहे इन मामले ते, पर असांजी ॿाराड़ी में अञा बि के अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते जेके शादियूं थियनि थियूं उहे गैर क़ानूनी तरीक़े सां थियनि थियूं, या वरी उतां जे अवाम खे इहा ख़बर ई न आहे त जेकॾहिं असां छोकिरे या छोकिरी जी शादी करायूं था त कहिड़ा बेसिक लीगल रिक्वायरमेंट्स आहिनि जिन खे असांखे पूरो करिणो आहे। न ई वरी छोकिरो या छोकिरी खे ॼाण हूंदी आहे त जंहिं सोशल कॉन्ट्रैक्ट में हू वञनि पिया उन जूं उन्हनि खे ज़िमेदारियूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा उन्हनि जा हिक ॿिए ते हक़ हासिलु आहिनि। सो जेकॾहिं कंहिंखे शादी करणी आहे त लीगली कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि जेके तमामु घणियूं ज़रूरियूं आहिनि जेके उन शादी खे लीगलाइज़ कनि थियूं। थैंक यू सो मच इरफान साहब, फर्स्ट ऑफ ऑल फॉर हैविंग मी। अच्छा, इन्ही में सिंध जो हिकिड़ो कानून आहे द चाइल्ड रिस्ट्रेंट मैरिज एक्ट। उन्हीअ में घटि जेका ॿिन्हिनि जे तरफ़ां ॿार जी उमिरि हुजणु खपे उहो 18 या 18 खां मथे हुजे तॾहिं हू शादी जे लाइक़ु थिए थो। उन खां पोइ ॿिन्हिनि जे तरफ़ां इहो आहे, उन खां घटि उमिरि जे वारो अगरि जे केरु शादी कंहिंखे कराए थो त उन्हनि जा जेके वालिदैन आहिनि या शादी कराइण वारो गार्जियन आहे उन ते जेको आहे उहो सज़ा उन खे मिली सघे थी। उन चाइल्ड रिस्ट्रेंट मैरिज एक्ट जे तहत उन खे रोकियो वियो त 18 खां घटि वारो शादी नथो करे सघे, छो जो उहो ॿार जी सिफ़त में ईंदो आहे, डेफिनेशन में ईंदो आहे। उन खां पोइ जॾहिं 18 सालनि जा थी था वञनि त इहा रिक्वायरमेंट आहे त 18 सालनि खां पोइ जेॾी महिल हू शादी कनि था त पोइ हू थोरो जेको आहे ॿिन्हिनि जी रज़ामंदी लाज़मी आहे कानून जे मुताबिक़। कंसेंट जेके असां इंग्लिश जे लॉ जी ज़ुबान में चवंदा आहियूं, ॿिन्हिनि धुरियुनि जे तरफ़ां ज़ाल ऐं मुड़ुसु औरत मर्द जे तरफ़ां जेको आहे उहो माना कंसेंट लाज़मी आहे। माइटनि जी रज़ामंदी मैटर नथी करे, छोकिरे ऐं छोकिरी जी जेका रज़ामंदी आहे उहा तमामु घणी ज़रूरी आहे। साईं बिल्कुलु, सभ खां वधीक जेका रज़ामंदी ज़रूरी आहे उहा जेको आहे उहो ज़ाल ऐं मुड़ुसु थियण वारा जेके हूंदा आहिनि, यानी की छोकिरो ऐं छोकिरी 18 साल या उन जा वॾा जेके हुजनि उन्हनि जी ज़रूरी आहे रज़ामंदी। सही। अच्छा, हाणे पोइ निकाहनामे में उन में विटनेस बि अची था वञनि। बिल्कुलु, 2 गवाह हूंदा, उन जी मौजूदगी में उहो निकाह थींदो ऐं बाद में उहो रजिस्टर्ड थी वेंदो ऐं इहा शइ हिकिड़ी लीगलाइज़ थी वेंदी ज़ाल मुड़ुस जे रिश्ते जे लाइ। शर्तूं पाण ॾिसंदा आहियूं त निकाहनामे में लिखायूं वेंदियूं आहिनि ऐं उहे शर्तूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। का कुंवार लिखाईंदी आहे त मूंखे 50 लख रुपया ॾींदो पर मंथ, मां हैसियत जे हिसाब सां लिखायो वेंदो आहे। किथे चयो वेंदो आहे त मूंखे हक़ महर एतिरो खपे, या किथे किथे हक़ महर ख़ाली बि छॾियो वेंदो आहे। ॿी शादी जी सूरत में मूंखे एतिरा जेको आहे सो पैसा ॾींदो या न कंदो वग़ैरह वग़ैरह। मतिलबु कुझु अहिड़ियूं शर्तियूं हूंदियूं आहिनि अजीबो ग़रीब जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां असां वटि रिपोर्ट बि थींदियूं रहंदियूं आहिनि। त लीगली तौर ते कहिड़ा कहिड़ा शर्त आहिनि जेके निकाहनामे में लिखाए सघजनि था? साईं, कानूनी तौर ते लीगली तौर ते उहे शर्त लिखाए सघजनि था जेके कानून जे मुताबिक़ हुजनि। जेतोणीकि अगरि जे मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे तलाक जेको निकाहनामो हूंदो आहे उन में तलाक जो हक़ थो ॾिए, त जीअं मुड़ुसु जेको आहे उहो तलाक ॾिए थो पंहिंजी ज़ाल खे, ईअं ई वरी हूअ अगरि जे हक़ ॾिए थो पंहिंजी थियण वारी ज़ाल खे त हिन खे बि तलाक जो हक़ थो ॾियां। त जीअं मर्द औरत खे तलाक ॾेई थो छॾे, मुड़ुसु औरत ज़ाल खे तलाक थो ॾेई छॾे, ईअं ज़ाल खे बि हक़ थो ॾियां। इहा आहे ऐं इहा शर्त जेका आहे कानूनी आहे। बाक़ी ॿियूं जेके बि शर्तूं हूंदियूं आहिनि, जीअं तव्हां मिसाल ॾिनो त 50 लख वारी या जेको आहे उहो माना ॿी शादी न कंदो त एतिरी वारी, इहे जेके बि शर्तूं हूंदियूं आहिनि इहे गैर कानूनी शर्तूं आहिनि। सही। अच्छा, हक़ महर कंसीडर कयो वेंदो आहे उन टाइम? साईं बिल्कुलु, हक़ महर बिल्कुलु कंसीडर कयो वेंदो आहे। हक़ महर आहे छा ऐं इंपॉर्टेंस छा आहे? साईं, हक़ महर बेसिकली उहो अमाउंट आहे जेको औरत जी बचाव जे लाइ ऐं उन जे मेंटेनेंस जे लाइ औरत जो हक़ आहे। जीअं चवंदा आहिनि न महर जो हक़, तो हक़ महर 2 क़िस्मनि जो थींदो आहे। जेको तलाक पंहिंजो जेको निकाहनामो हूंदो आहे उन वक़्तु लिखियो वेंदो आहे। हाणे उन में वरी हिकिड़ो हूंदो आहे मुअज्जल, ॿियो हूंदो आहे गैर मुअज्जल।
माना उहो जेको हिकिड़ो तलाक जे वक़्तु पंहिंजो निकाहनामा जे वक़्तु जेको आहे उहो कयो वञे, निकाह वारे टाइम अदा कजे थो, जी जी at a बिल्कुलु time. निकाह जे वक़्तु अदा कयो वञे। ऐं ॿियो वरी ऑन डिमांड, ऑन द डिमांड जेको आहे उहो माना शादी खां पोइ जेॾी महिल बि औरत डिमांड करे घुर करे मुड़ुसु पाबंद आहे उनखे ॾियण जो, सही। इहो हक़ में। अच्छा, पोइ अॻिते हली पाण ॾिसंदा आहियूं काफ़ी सारा मामला हूंदा आहिनि त उहो हक़ मेहर अदा न थींदो आहे। ऐं हिकिड़ो आम तासुर आहे त भई जॾहिं तलाक वठणी आहे या खुला वठणी आहे त उन सूरत में असां जेको हक़ मेहर आहे उहो क्लेम कंदासीं। हाणे तलाक ऐं खुला वारे मामले ते पाण बाद में ईंदासीं, पर छा शादी हूंदे हिकिड़े रिश्ते में आहे, एग्ज़िस्टिंग शादी हूंदे हक़ मेहर क्लेम करे सघे थी ज़ाल मुड़ुस खां? बिल्कुलु करे सघे थी, बिल्कुलु करे सघे थी। उहो हक़ मेहर जेको निकाह जे वक़्तु अदा न थियो हुजे त उहो जेको आहे उहो हक़ मेहर औरत पंहिंजे निकाह खां पोइ ज़ाल केॾी महिल बि करे सघे थी, ऐं मुड़ुसु पाबंद आहे कानून जे मुताबिक़ उहो हक़ मेहर अदा करे। नथो करे त पोइ साईं नथो करे त पोइ जेको आहे हू पंहिंजी कंसर्न जेका यूनियन काउंसिल आहे उन में जेको आहे उहो हिकिड़ी दरख़्वास्त ॾींदी त ही पाबंद आहे हक़ मेहर अदा करण जो, ऐं कोर्ट बची सघे थी डायरेक्ट? साईं बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, उन में कोर्ट वटि के पावर आहिनि जो उन हद ताईं एक्सरसाइज करे प्रॉपर्टी वग़ैरह उनजी सीज़ थी सघे? साईं बिल्कुलु बिल्कुलु, इन में इहो आहे जो उहा मुड़ुस जी प्रॉपर्टी जेका फॉर एग्ज़ाम्पल उहे विकिणे थो या रेवेन्यू लैंड रेवेन्यू रिकॉर्ड्स में उनमें अचे थी त उहा बि ज़ब्त करे उनजो हक़ मेहर ज़रूरु अदा कयो वेंदो, या फैमिली कोर्ट जी जेको आहे उहो माना पावर्स आहिनि। अच्छा, हाणे पाण वटि ईअं बि थींदो आहे त जेकॾहिं शादी थिए थी ऐं डिमांड थिए थी छोकिरी वारी साइड खां या उनजा माइट डिमांड कनि था त भई फलां जेको फ्लैट आहे, फलां जेको घरु आहे, फलां जेका ज़मीन आहे, फलां जेका फैक्ट्री आहे, XYZ कहिड़ी बि प्रॉपर्टी आहे उहा छोकिरी खे हक़ मेहर में ॾिनी वञे। हाणे जेको छोकिरो आहे ही हैज़ नो प्रॉपर्टी, उहो टाइटल हुन वटि कोन्हे को, हुनजे पोज़ेशन में उहा प्रॉपर्टी न आहे, उहा प्रॉपर्टी आहे हुनजे पेरेंट्स जे नाले ते। पर हाणे रिश्तो रज़ामंदी सां थिए थो ऐं हुनजा पेरेंट्स बि चवनि था ठीकु आहे बाबा तव्हां हक़ मेहर वारे खाने में ब्लैंक में तव्हां लिखी छॾियो त हीअ जेका प्रॉपर्टी आहे उहा छोकिरी खे हक़ मेहर तौरु ॾियूं था। इन जी लीगल हैसियत छा आहे? छाकाणि त हक़ मेहर ॾींदो आहे मुड़ुसु जंहिंसां शादी थिए थी छोकिरे जी। हाणे मुड़ुसु वटि उहा प्रॉपर्टी आहे ई कान, मुड़ुसु पंहिंजे पीउ जे चवण ते, पंहिंजी माउ जे चवण ते या गॾियल सलाह मशवरे सां पराई प्रॉपर्टी, पोइ उहा माउ जी हुजे, पीउ जी हुजे, भेण जी हुजे, भाउ जी हुजे, उहा लिखाए छॾी। उहा केतिरी कानूनी तौरु दुरुस्त आहे या बाद में उनजी कहिड़ी कानूनी हैसियत रहे थी? साईं इहो कानूनी तौरु बिल्कुलु ग़लति आहे, मना थियल आहे इहो कानून में, छो जो हिकिड़ी उहा प्रॉपर्टी जेका मुड़ुस जे पंहिंजे नाले ते आहे ई न त हूअ कानून जे मुताबिक़ बि हुनजे नाले करे ई नथो सघे। ऐं अहिड़ी का प्रॉपर्टी फॉर एग्ज़ाम्पल जेका हुनजे वालिद साहिब जे नाले ते आहे, जंहिंजे बि नाले ते आहे, या अहिड़ी का शर्त हुजे जीअं तव्हां मिसालूं ॾिनियो, का प्रॉपर्टी हुजे, का गाॾी हुजे, कुझु बि हुजे, त इहा शर्त बिल्कुलु गैर कानूनी आहे, इहा नथा लिखी सघिजे। अच्छा, इन में तव्हांजी इजाज़त हुजे त हिकिड़ी शइ मां एड कयां, जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब जी 2-2.5 साल पहिरियां हिन ते हिकिड़ी जजमेंट बि आई जंहिंमें तव्हांखे यादि हूंदो केस रिपोर्ट बि थियो को 90 साल शायदि उन औरत जी उमिरि ई जेका मुख़्तलिफ़ मरहलनि खां थींदे थींदे हक़ मेहर वारे मामले ते अची सुप्रीम कोर्ट पहुती। उन में पोइ जजमेंट में कुझु शयूं तय कयूं वियूं त अहिड़ी सूरत हाल में जिते प्रॉपर्टी माउ पीउ जी आहे ऐं उहा हक़ मेहर में लिखी ॾिनी थी वञे ऐं उन में उन वक़्तु सिग्नेचर पेरेंट्स जा कराइणु तमामु घणो ज़रूरी आहे। त उहा शइ जेकॾहिं डेवलप थी वञे, हक़ मेहर माउ पीउ जी प्रॉपर्टी आहे जेका हक़ मेहर में पंहिंजी नुंहं खे ॾियनि था ऐं उन में जेकॾहिं सिग्नेचर वग़ैरह कराया वञनि था पेरेंट्स जा, त उहो जेको हक़ मेहर हूंदो या उहो जेको कॉन्ट्रैक्ट हूंदो उहो लीगल हूंदो। इहा वरी बाद में डेवलप इन मामले में थी हुई। बहरहाल हीउ मामिलो हक़ मेहर वारो जेको आहे इहो तमामु घणो हिकिड़ो इम्पोर्टेंट आहे। इन ते अॻिते हली बि पाण ॻाल्हाईंदासीं। शादी ख़तमु करण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? साईं शादी ख़तमु करण जा जेके बुनियादी तौर ते कानून में 2 तरीक़ा ॾिनल आहिनि। हिकिड़ो आहे तलाक ऐं ॿियो आहे खुला। तलाक मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे ॾींदो आहे ऐं ज़ाल वरी कानून जे मुताबिक़ खुला वठंदी आहे। इहे 2 तरीक़ा आहिनि शादी खे ख़तमु करण जा। ठीकु आहे। अच्छा, तलाक जो कीअं लीगल प्रोसीजर छा आहे? मुड़ुस खे जेकॾहिं तलाक ॾियणी आहे त हू कीअं ॾींदो? साईं तलाक सिंपली जेको असां वटि 3 तलाकूं आहिनि, हिकु मिसाल का अहिड़ी नौबत अची थी वञे जो औरत जेको आहे उहो पंहिंजी ज़ाल पंहिंजे मुड़ुस जा हक़ूक़ सही तरीक़े सां हक़ ज़ोजियत जंहिंखे चवंदा आहिनि उहा नथी अदा करे पई सघे। रीज़न कहिड़ो बि आहे? फ़र्ज़ु कयो असां वटि ईअं बि आहे न, माई कान थी वणे, ज़ाल कान थी वणे, उनखे ॾेई छॾीनि तलाक। साईं लीगल आहे छा? ॿारहाड़ी में ईअं थींदो आहे त वर्बली प्रोनाउंस करे छॾियूं
छो जो वरी जेका लीगल डिमांड आहे त तव्हांखे डिवोर्स सर्टिफिकेट बि वठिणो आहे, बिल्कुलु उनखे सेकेंड मैरिज करणी आहे, फ़र्ज़ु करे था वठूं औरत खे, त उन में उनखे डिवोर्स सर्टिफिकेट वठिणो आहे। घणा मामला हूंदा आहिनि। कानूनी तौर ते जेके घुर्जूं आहिनि उहो इहा ज़रूरु आहे त अगरि जे मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे तलाक थो ॾिए त सभ खां पहिरीं हिकु चकर तलाक ॾींदो त उहो लिखत में पंहिंजी ज़ाल खे बि ॾींदो ऐं जेका कंसर्न यूनियन काउंसिल हूंदी यूसी हूंदी उन जे चेयरमैन वाइस चेयरमैन खे बि ॾींदो ताकी उन्हनि खे इतलाह मिले। उहो 30 ॾींहंनि जे वक़फ़े खां पोइ वरी जेको आहे उहो ॿी तलाक ॾींदो ऐं वरी ईअं लिखत में यूसी ऐं पंहिंजी ज़ाल खे बि ॾींदो। ईअं साॻे तरीक़े सां इहे 3 तलाकूं 90 ॾींहंनि में थियणु लाज़मी आहिनि, जंहिंजी इतलाह यूनियन काउंसिल खे बि मिलणु खपे ऐं ज़ाल खे बि लिखत में ॾियणु ज़रूरी आहे, तॾहिं वञी तलाक जेको आहे उहो नाफ़िज़ थींदो। अच्छा, ही 3 तलाकुनि ते तमामु घणी कन्फ्यूजन हूंदी आहे। ही 3 तलाक थोरो मां बि सम्झणु चाहींदुसि ऐं असांजे जेके व्यूअर्स आहिनि उहे बि सम्झणु चाहींदा। तव्हां चओ था त 3 तलाकूं तव्हां हीअं डिफाइन कयूं त पहिरियां हिकिड़ी तलाक ॾियणी आहे, भई आई हेयर बाय डिवोर्स्ड सो एंड सो, एतिरो लिखिणो आहे ऐं उहो ज़ाल ॾे बि हलियो वियो, उहो यूनियन काउंसिल ॾे बि हलियो वियो। हिकिड़े महीने खां पोइ वरी सेम लेटर आई हियर बाय डिवोर्स सो एंड सो, उहो वाइफ ॾे बि हलियो थो वञे, उहो यूनियन काउंसिल ॾे बि हलियो थो वञे। 3 भेरो बि ईअं थो थिए त यूनियन काउंसिल ॾे लिखिजे थो आई हियर बाय डिवोर्स सो एंड सो, ज़ाल ॾे बि वञे थो, यूनियन काउंसिल ॾे बि वञे थो। सो इहे थी वियूं 3 तलाकूं। बिल्कुलु। अच्छा, बिल्कुलु ईअं थींदियूं। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं 3 तलाकूं हिकिड़ो माण्हू ॾियण ई नथो चाहे, हू हिकी महिल लिखी थो छॾे डिवोर्स डीड में 3 दफ़ा 3 लाइनूं आई हेयर बाय डिवोर्स सो एंड सो, 3 दफ़ा इहे शयूं लिखे थो ऐं ॾेई थो छॾे यूनियन काउंसिल में बि पंहिंजी वाइफ खे बि, उहे छा लीगली कंसीडर न थींदियूं? सही, कानून जे मुताबिक़ इहा हिकिड़ी तलाक तसवर थींदी, पर इन ते वरी जेको कंसर्न हर फ़िके जो पंहिंजो पंहिंजो अक़ीदो आहे त हू कंसर्न जेको मुफ़्ती हुजे उन खां रिटिन में उहो मुफ़्ती जेको सर्टिफाइड मुफ़्ती हुजे ऐं उन खां इहा फतवा वठे लिखत में, जेको फतवा ॾियण जे क़ाबिल हुजे, अहल हुजे, अहल मुफ़्ती उन खां जेको आहे उहो माना हिकिड़ी वठी अचे त उन में बि काफ़ी अहिड़ा फ़िरका आहिनि जेके इहे हिकु दफ़ा 3 तलाक अनाउंस खे बि जेको आहे उहो माना तलाक तसवर कंदा आहिनि, तलाक उन्हनि जी इन्फोर्स लीगली था ॻाल्हायूं। कानून जे मुताबिक़ इहा हिकु चकर तलाक पाण वरी मुख़्त फ़िरक़नि में वेंदासीं त उन्हनि में वरी शर्तनि त बाबा विटनेस ज़रूरी आहे, न साईं अरबी में ॾिजे, हिन तरीक़े सां ॾिजे, हुन तरीक़े सां ॾिजे। पाण जेका लीगली ॻाल्हायूं त उन में जेतिरे हद ताईं मूंखे नॉलेज आहे या जेतिरे हद ताईं मां पढ़ियो आहे त उन में 1 2 3 नोटिस ॾियण जी का ज़रूरत आहे ई कान। उन में हिकु दफ़ो डिवोर्स ॾिजे थी, 3 महीननि जो पीरियड आहे जंहिंखे पाण इद्दत पीरियड चऊं था, या पाण खणी चऊं त टर्मिनेशन ऑफ मैरिज जो जेको प्रोसेस आहे उहो 3 महीननि ते ॿधल आहे। ऐं उहो तॾहिं शुरू थिए थो जॾहिं तव्हां रिटन में डिवोर्स डीड वाइफ ऐं यूनियन काउंसिल खे ॾियो था। इहो 3 महीननि जो पीरियड बि इन जे करे हूंदो आहे त जीअं यूनियन काउंसिल एफर्ट्स वठे त ज़ाल ऐं मुड़ुस में कंसीलेशन कराइजे, उन्हनि ॿिन्ही विच में ठाह कराइजे। 3 महीना पूरा थी था वञनि, 3 महीननि खां पोइ जेका शादी आहे उहा लीगली तौर ते टर्मिनेट थी वेंदी, ख़तमु थी वेंदी। इन्हनि 3 महीननि जे विच में जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता मुड़ुसु फोत थी थो वञे त जेका वाइफ हूंदी उहा तलाक कयल न सॾिबी, उहा हुनजी बेवा सॾिबी। ऐं 3 महीननि खां पोइ जंहिंखे पाण हिकिड़ी तलाक चऊं था, भले उहो 3 दफ़ा लिखे, 4 दफ़ा लिखे, केतिरे दफ़ा लिखे, जेकॾहिं उहा थी वञे त उन खां पोइ जेकॾहिं हुननि खे शादी करणी आहे त हू शादी करे सघनि था अंटिल इहो प्रोसेस 3 चकरनि ताईं रिपीट जेसीं ताईं नथो थिए। हाणे इन मामले ते वरी पाण जेकॾहिं थोरो हलिया था वञूं मज़हबी त काफ़ी सारा मामला आहिनि, जीअं तव्हां ॿुधायो त हर मुफ़्ती जी पंहिंजी फतवा हूंदी आहे, हर फ़िरक़ो जेको आहे उहो पंहिंजे तरीक़े सां उनखे डील करे थो। अच्छा सी, हाणे जॾहिं पाण तलाक जी ॻाल्हि कयूं था ऐं इन ते छाकाणि त डिफरेंट ओपिनियन हूंदा आहिनि, लीगली हिकिड़ो आहे, फ़िरके वाइज़ अलॻि आहे, जेकॾहिं अहले सुन्नत सां आहे त उनजो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे, अहले तशी सां आहे उनजो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू हूंदो आहे। त शादी खां जेकॾहिं वरी ॿीहर करणी आहे, तलाक खां पोइ जेकॾहिं शादी ॿीहर करणी आहे साॻे मुड़ुस सां, साॻी ज़ाल सां, त उन में वरी पाण ॾिसंदा आहियूं त इहो हिलाले जो हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ थींदो आहे। त कानून में इन जी केतिरी अहमियत आहे इन ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर हिते मूंखे ॿुधाए पियो नंढड़ी ब्रेक वठणी आहे असांखे, नंढड़ी साई वठूं था नाज़रीन, साई खां पोइ वापसि हाज़िर थींदासीं ऐं इन मामले खे कंटिन्यू कंदासीं। स्टे विद अस।
लीगल ओपिनियन में ॿीहर भली कार ब्रेक खां पहिरियां असां हिलाले वारे मामले ते हिकिड़ो सवाल हो जेको छॾियोसीं। शेर हुसैन लगारी साहब पाण एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा ऐं लीगल एड सोसाइटी खे रिप्रेज़ेंट बि कनि था। लगारी साहब, हिलाले वारो सवाल पाण छॾियो हो त इहो मज़हबी वारे पासे पाण कोन था वञूं, छो जो हर फ़िरके जो पंहिंजो इन ते पॉइंट ऑफ व्यू आहे ऐं उहो उनखे पंहिंजे तरीक़े सां ॾिसनि था। कानून छा थो चए? हिलाले जो टर्म किथे यूज़ थियल आहे? ऐं जेकॾहिं फ़र्ज़ु करे था वठूं पाण त जेकॾहिं का औरत पंहिंजे मुड़ुस खां तलाक वठे थी ऐं को चांस कोन्हे, हाणे 3 तलाकूं थी वियूं, सॼा पावर एक्सरसाइज़ थी वई आहे, पर शी वंस अगेन वांट टू मैरी विथ हर फॉर्मर हस्बैंड, त पोइ छा प्रोसीजर आहे, कहिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां हू शादी करे सघे थी? साईं, लॉ जे मुताबिक़ हूअ जेको आहे उहो वरी कंहिं ॿिए मुड़ुस सां शादी कंदी ऐं उहो जेको आहे उहो पंहिंजी रज़ा ख़ुशी सां हुनखे तलाक ॾे। उन खां पोइ जेको आहे उहो वरी हू जेको पहिरियों मुड़ुस हुयो जंहिंखां तलाक वरिती उन सां रिकन्सिलेशन करे शादी करे सघे थी। इन नियत सां न मूंखे को हुन सां शादी करणी आहे, बिल्कुलु इहा नियत न हुजे। सही, क़ुरान शरीफ़ में बि ईअं आहे। अच्छा साईं, तलाक ॾिए थो जेकॾहिं को मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिए थो, वेदर देयर आर some certain conditions, grounds to pronounce the divorce or to obtain the khula? Yes sir, बिल्कुल there is। अच्छा सर, डाइवर्स जो तो असां कंडीशंस पहिरीं डिस्कस करे चुका आहियूं, असीं हाणे अचूं था खुला। डाइवर्स जो कंडीशंस याद न कयूं आहिनि पाण डिस्कस। सर, डाइवर्स में सिंपली जेको आहे उहो माना अगरि जे मुड़ुस डाइवर्स थो ॾे त उहो इन कंडीशन में ॾींदो जीअं पाण पहिरीं अर्ज़ु कयोसीं त हक़ ज़ौजियत अदा नथो थिए ऐं उन खां अलावा जेको आहे उहो अगरि हू सिंपली इहो चए त आई डोंट वांट टू लिव विथ कंहिं बि क़िस्म जो नुक़्स अची वञे, नाहे रहणो त बसि नाहे रहणो, ज़ाल सां जेको आहे हुन मर्ज़ी आहे, को ज़रूरत नाहे को रीज़न या कारण हुनखे जेको आहे उहो 3 टाइम्स जेको आहे उहो रिटन में पंहिंजो जो ईअं अर्ज़ु रखियोसीं पाण ब्रेक खां पहिरीं त तलाक ॾींदो। हाणे खुला में ईअं थींदो आहे त खुला में हू जेको आहे उहो औरत खे इहो हक़ आहे त हू फैमिली कोर्ट में वञी करे डाइज़ोल्यूशन ऑफ मैरिज बाय वे ऑफ खुला जो केस फाइल कंदी। उन जा बि ग्राउंड इहे आहिनि, अगरि जे साॻिए तरीक़े सां औरत इहा चए त जेको आहे उहो मुंहिंजो जेको मुड़ुसु आहे उन सां नथी रहणु चाहियां, ज़िंदगी नथी हली सघे, त इहो ई काफ़ी आहे। पर उन खां अलावा बि ॿिया ग्राउंड आहिनि त हूअ मार कुट करे थो ऐं उन खां अलावा जेके मेंटेनेंस आहे उहो नथो ॾे, जेके घुरिजूं आहिनि बुनियादी उहे नथियूं पूरियूं करे, या जेके ज़ाल जा हुक़ूक़ आहिनि उहे बहितर तरीक़े सां नथो रहे, त उन ग्राउंड्स ते हू खुला वठी सघे थी। अच्छा, अदरवाइज़ इहो बि सफिशिएंट आहे त मूंखे हिन सां रहणो न आहे? बिल्कुलु साईं, बिल्कुलु इन ते बि जेको आहे उहो खुला वठी सघे थी फैमिली कोर्ट खां। अच्छा, जेकॾहिं निकाहनामे में उनखे पावर डेलीगेट थियल आहिनि तलाक वारा मुड़ुस वारा, त हू वरी सेम पावर जीअं मुड़ुस यूनियन काउंसिल खे लिखी ॾिए थो उन जे लाइ कोर्ट वञण जी ज़रूरत न आहे? बिल्कुलु एब्सोल्युटली, अगरि जे हुन वटि राइट आहे त उहो राइट उहो एक्सरसाइज कंदी, त जीअं मुड़ुसु तलाक थो ॾे ईअं ई जेको आहे उहो हू पंहिंजे मुड़ुस खे तलाक ॾींदी, अगरि निकाहनामे में इहो वाज़े तौर ते इहा शर्त लिखियल आहे त। अच्छा, खुला वठण जी सूरत में हक़ महर तां हथ खणणो पवंदो आहे? जेकॾहिं हक़ महर नाहे मिलियो त हू डिमांड न कंदी, जेकॾहिं हक़ महर वठी चुकी आहे अॻु में त उहो हुनखे रिटर्न करणो पवंदो? बिल्कुलु साईं, पर छा का अहिड़ी गुंजाइश आहे कानून में त हू खुला बि वठे ऐं उनखे हक़ महर तां बि हथु न खणणो पवे या हक़ महर खे बि डिमांड करे? असीं अमूमन ईअं हूंदो आहे त जेका बि ज़ाल खुला थी वठे पंहिंजे मुड़ुस खां त उन खे हक़ महर तां जेको आहे उहो हथु खणणो पवंदो आहे। पर कानून में डिसोल्यूशन ऑफ मैरिज एक्ट आहे 1939 जो, सेक्शन 2 इहो थो चवे त उहे कंडीशंस, कुझु अहिड़ियूं कंडीशंस बि आहिनि जंहिंमें औरत खुला बि वठी सघे थी, उन खे जेको आहे उहो कोर्ट डिसोल्यूशन ऑफ मैरिज में कन्वर्ट करे ऐं उहा जेको खुला आहे उहा वठी सघे थी। उन में इहो आहे त अगरि जे औरत जो जेको मुड़ुसु आहे उहो उनखे 7 सालनि जी कैद जी सज़ा अची थी वञे, या वरी कंटिन्यूअस जेको आहे उहो 2 साल उनजी मेंटेनेंस नथो ॾे, या उन खां अलावा जेको आहे उहो अगरि क्रूलिटी थो करे, मारे थो उनखे जिस्मानी तौर ते ऐं ज़हनी तौर ते अज़ियत थो ॾे, त इहे 3 ग्राउंड आहिनि जिन्हनि जे बुनियाद ते खुला सां गॾोगॾु हू भले खुला बि वठंदी ऐं हू हक़ महर बि क्लेम करे सघे थी। ठीकु आहे, हक़ महर जेकॾहिं मुड़ुसु नथो ॾे, कोर्ट में सॼो प्रोसेस थी थो वञे, त पोइ कोर्ट वटि अल्टीमेटली छा ऑप्शन आहे? प्रॉपर्टी सीज़ खां अलावा छा इन में जेल थी सघे थी? साईं, बिल्कुलु जेल, 1 साल जी जेल आहे ऐं 5000 ॾंड बि आहे इन ते, त इहो कोर्ट जी मर्ज़ी आहे, उहो 1 साल जी सज़ा क़ैद जी या ॾंड जी या ॿिन्हिनि जी जेको आहे उहो ॾेई सघे थी, प्रॉपर्टी सीज़ करण खां अलावा बि। अच्छा, पोइ मामिलो ख़तमु थींदो? साल सज़ा जेकॾहिं फ़र्ज़ु कयो को माण्हू करोड़ रुपया लिखाए थो, नथो ॾे, उनखे साल सज़ा अची वई, पोइ बसि माफ़ थी वियो न? हक़ में? साईं बिल्कुलु,
पोइ न ॾींदो ज़ाल खे? बिल्कुलु साईं, छो जो हुनजे तहत जेको आहे न उहो करे चुको आहे। अच्छा, इन सां गॾोगॾु इहो आहे जो लैंड रेवेन्यू जे मुताबिक़ जेका हुनजे मुड़ुस जे नाले ते जेका हूंदी प्रॉपर्टी हूंदी उहा ज़ब्त करी करे या उहा हू कंहिंजे नाले करणु थो चाहे त ओॾी महिल एसि ताईं नाले न थींदी जेसि ताईं हू फैमिली कोर्ट में जेका हिकु त मेंटेनेंस ॿी ॻाल्हि इहा त खुला जा पैसा डावर जा पैसा रहियल आहिनि, हक़ मेर जा पैसा रहियल आहिनि, उहे अदा कंदो, उन खां पोइ ई जेको आहे उहो माना विकिणी सघे थो। अच्छा, फ़र्ज़ु करे था वठूं निकाहनामे में हक़ मेहर लिखिजे थो एट द टाइम ऑफ निकाहनामा, करोड़ रुपया लिखाए था छॾनि था, हक़ मेहर करोड़ रुपया हूंदो। हाणे शादी थी वई, हाणे उन टाइम त छोकिरी जे माइटनि चयो ऐं हिकिड़ो ज़िद हुयो, अहिड़े क़िस्म जो माहौल हुयो, लिखिजी वियो। पर बाद में छोकिरी ऐं छोकिरे खे रियलाइज़ थिए थो यार हीउ जेको हक़ मेहर आहे हीउ त तमामु घणो आहे ऐं हीउ शायदि मां पे न करे सघां, ऐं हाणे उन्हनि खे तब्दीली करणी आहे। निकाहनामे में जेको हक़ मेहर लिखियलु आहे उनखे हाणे हू तब्दील कराइणु चाहिनि था। वॉट विल बी द प्रोसीजर? साईं, इन में इहो आहे जो वंस हिकु चकर लिखिजी वियो आहे त उहो मुड़ुसु पाबंद आहे उहो हक़ मेहर पंहिंजी ज़ाल खे ॾियण जो। पर अगरि जे ॿिन्हिनि जी रज़ामंदी सां पंहिंजी जेका ज़ाल आहे उहा हक़ मेहर वेव ऑफ करे छॾे, पाण न वठे या चेंज करणु चाहिनि त करे सघनि था। अच्छा, उनजे लाइ वरी ॿिन्हिनि जी रज़ामंदी ज़रूरी आहे। डिप्टी कमिश्नर खे एप्लीकेशन ॾियणी पवंदी? बिल्कुलु बिल्कुलु। त असां हक़ मेहर असांजो करोड़ रुपया आहे, हाणे असां हुनखे रिड्यूस था कयूं, लख रुपयो था कयूं, 50,000 था कयूं या 5 लख था कयूं, त उन में हू इन हिसाब सां तब्दीली आणे सघनि था। हलो साईं, हाणे पाण अचूं था पोलोगेमी ते, जंहिंखे पाण सेकेंड मैरिज चवंदा आहियूं। ऐं ॿी शादी वारो अहिड़ो मामिलो आहे पाकिस्तान में, ख़ुशकिस्मतीअ सां उनजो कानून त मौजूदु आहे, पर उहो एक्सरसाइज़ न थींदो आहे, उन ते अमल दरामद न थींदो आहे। या पाण खणी चऊं त जेके मर्द हज़रात सेकेंड मैरिज कंदा आहिनि उहे हुन कानून मूजिबि न कंदा आहिनि। त मुस्लिम फैमिली लॉ ऑर्डिनेंस में 1961 जेको जंहिंमें ॿी शादी जो तरीक़ेकार बि ॾिनल आहे, छा आहे उहो तरीक़ो, कीअं जेकॾहिं कंहिं माण्हू खे शादी करणी आहे सेकेंड मैरिज ऐं ऑलरेडी हू मैरिड आहे, पोइ कीअं कंदो, हुनजो को प्रोसीजर आहे कि ख़ासि शर्त आहिनि? जी हा साईं, इन में इहो आहे त मुस्लिम फैमिली लॉ ऑर्डिनेंस जेको 1961 वारो आहे, इन में क्लियरली इहो लिखियलु आहे पोलीगेमी में त अगरि जे मुड़ुसु पंहिंजी पहिरीं वाइफ जी हूंदे अगरि जे ॿी शादी करे थो त इहो ज़रूरी आहे, मैंडेटरी आहे त ही विल सीक आउट द परमिशन फ्रॉम हिज फर्स्ट वाइफ। त इजाज़त ज़रूरी आहे। अगरि जे हू इजाज़त ॾिए थी त बहितर आहे, अगरि जे इजाज़त हू नथी ॾिए त पोइ जेको आहे उहो कानून जे मुताबिक़ उन ते कार्रवाई थी सघे थी। अच्छा, इजाज़त कंहिं खां वठंदो? साईं, पंहिंजी पहिरीं ज़ाल खां। पंहिंजी पहिरीं ज़ाल। उहो त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पाकिस्तान आहे, असांजो मुआशिरो अहिड़ो आहे त कॾहिं बि पहिरीं ज़ाल इजाज़त न ॾींदी मुड़ुस खे त तूं वञी सेकेंड मैरिज कर। हाणे जेकर ज़ाल नथी ॾिए पोइ काॾे वञे? साईं, पोइ हू यूनियन काउंसिल ॾांहुं वेंदो। यूनियन काउंसिल में उन्हनि खे इहो चवंदो त बाबा हीअं जेको आहे मां ॿी शादी करणु चाहियां थो, पर उन कानून में इहो लिखियलु आहे त अगरि जे हू पहिरीं ज़ाल जूं जेके घुर्जूं आहिनि, मेंटेनेंस आहिनि, बेसिक नीड्स आहिनि, उहो फुलफिल करे सघे थो, उन जी एग्ज़िस्टेंस में बि हू सेटिस्फाई करे थो यूनियन काउंसिल खे, त उन जी जॻह ते यूनियन काउंसिल उन खे इजाज़त ॾेई सघे थी मुड़ुस खे त हा बाबा ठीकु आहे, त तव्हां जेको आहे पहिरीं ज़ाल खां अगरि जे पहिरीं ज़ाल जूं जेके घुर्जूं आहिनि पूरी करे थो सघो त पोइ जेको आहे तव्हां ॿी शादी बि तव्हां करे था सघो, पर बशर्त इहा आहे त पहिरीं ज़ाल जूं सॼियूं घुर्जूं मेंटेनेंस पूरियूं करे त यूनियन काउंसिल इजाज़त ॾींदी। सही, हाणे टीं करणी आहे त पोइ छा करे? पोइ ऑलरेडी जेके ॿ मौजूदु आहिनि ॿिन्ही खां वठंदो या जेका सेकेंड नंबर ते हूंदी रुॻो उन खां वठंदो? साईं, हाणे इहो त ईअं एज सच जेको आहे उहो प्रैक्टिस में सफ़ा घटि थींदो आहे, पर इहो आहे जो ज़ाल ॿिन्ही जेके आहिनि उन्हनि जो, छो जो ॿिन्हिनि जूं ॿई उनजूं एज़ ए वाइफ आहिनि, त वाइफ जेको आहे ॿिन्हिनि खां परमिशन वठणु मैंडेटरी आहे। अच्छा, जेकॾहिं परमिशन नथो वठे ऐं शादी करे थो छॾे पोइ छा थींदो? साईं, ॿई जेके ज़ालूं हूंदियूं या का बि ज़ाल हूंदी, अगरि जे उन जी इजाज़त खां सवाइ ॿी शादी करे थो, पोलीगेमी में अचे थो, त हू फैमिली कोर्ट में मुड़ुस जे ख़िलाफ़ दरख़्वास्त फाइल कंदी। अच्छा, उन में को आहे को सज़ा आहे का फाइन वग़ैरह? साईं, उन ते फाइन ऐं सज़ा जेको आहे उहो एज सच कानून में वाज़े तौर ते लिखियलु न आहे, त उन में इहो आहे जो बाक़ी फैमिली कोर्ट में हू वञी करे अगरि जे हुन जूं घुर्जूं पूरियूं नथो करे पहिरीं वाइफ जूं, त हू उनजे ख़िलाफ़ सज़ा पंहिंजी जेका फैमिली कोर्ट आहे उहा ऑथोराइज़ रहे त उनजे ख़िलाफ़ कानूनी शायदि 6 महीना हिन में सज़ा बि आहे, दंड बि आहे। अच्छा, उहे शयूं त थी वञनि, सज़ा बि मिली वियसि, दंड बि अची वियो, त पोइ सेकेंड मैरिज छा उहा गैर कानूनी तस्वर थींदी या उहा शादी एग्ज़िस्ट कंदी? न साईं, शादी एग्ज़िस्ट कंदी, उहा गैर कानूनी न थींदी, शादी एग्ज़िस्ट कंदी, सज़ा भोगी वेंदो 6 महीना, बाक़ी बचा थी वेंदो, शादी बि हलाए सघंदो। अच्छा, जेकॾहिं ईअं ई औरत करे थी का ऑलरेडी हू मैरिड आहे ऐं 4-5 अहिड़ा केस रिपोर्ट थिया आहिनि, घटि में घटि मूं त उन्हनि खे ज़रूरु डील कयो आहे,
त हू तलाक न वठंदियूं आहिनि ऐं पोइ सेकेंड मैरिज अची कंहिं छोकिरे सां कंहिं मर्द सां ॿी शादी करे छॾींदा आहिनि ऐं पोइ निकाहनामे में या त ॿुधाईंदा त तलाक थियल आहे भई ज़बानी थियल आहे या त वरी बिनाए करे चवंदा त शादी असांजी थियल ई कान्हे का। अहिड़ियूं औरतूं जेके एग्ज़िस्टिंग हस्बैंड जे हूंदे सेकेंड मैरिज कनि थियूं उन्हनि जे लाइ कानून छा थो चए? सही, इन में त इहो त हिकिड़ो बाक़ाइदे जुर्म आहे जेको डिफाइन थियल आहे पाकिस्तान पेनल कोड में, ऐं इहो हिकिड़ो निकाह जे मथां निकाह जो बि जुर्म आहे। त हिकिड़ो निकाह ऑलरेडी हिकिड़े निकाह में आहे, ज़ाल आहे, उन खां तलाक ऐं इद्दत पीरियड कंप्लीट करण खां अलावा अगरि जो निकाह जे मथां निकाह करे थी त इहो हिकिड़ो जुर्म आहे। ॿियो वरी 494 सेक्शन पाकिस्तान पेनल कोड जो ताज़ीरात पाकिस्तान जो इहो थो चवे त अगरि जे औरत ॿी शादी करे थी पंहिंजे माना हिकिड़े मुड़ुस खां बग़ैर तलाक वठण जे, अगरि जे ॿी शादी करे थी त उन जे मुताबिक़ बि उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थी सघे थी। 494 इद्दत पीरियड पूरो करणु ज़रूरी आहे। इहो हाणे रिसेंटली केस बि त थियो न इमरान ख़ान ई बिल्कुलु बुशरा बीवी वारो जनता वरी निकाह जे इद्दत जे दौरान अगरि जे निकाह आहे त उहो जुर्म आहे। ठीकु आहे। इद्दत जी छा पीरियड रखियल आहे सर? केतिरा ॾींहं केतिरा महीना? साईं 3 महीना रखियल आहे मैंडेटरी कानून में 3 महीना जेको आहे मैंडेटरी आहे इद्दत पीरियड। अच्छा, निकाहनामे में असां ॾिसंदा आहियूं त काफ़ी जेके शयूं आहिनि उहे ग़लति ॿुधायूं वेंदियूं आहिनि। फ़र्ज़ु करे था वठूं जेकॾहिं माई तलाकियल आहे त हू कुंवारी लिखाराए छॾींदी, छो जो असांजो समाज अहिड़ो आहे सुभाणे अॻिते हली वरी ताना बाना इहे मसइला थींदा आहिनि। या वरी जेकॾहिं मर्द सेकेंड मैरिज थो करे उहो बि लिखाराए छॾींदो त भई मां कुंवारो आहियां। त अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं ग़लति लिखारायूं वञनि थियूं उन ते कानून छा थो चए? छो जो ही ठीकु आहे जंहिंसां शादी करे थो उनखे ख़बर आहे त बाबा जंहिंसां मां शादी कयां थी हू अॻु में हुनजी शादी थियल आहे, पर जेकॾहिं इहे शयूं कंसील कयूं वञनि थियूं, लिकायूं वञनि थियूं उन औरत खां जंहिंसां हू शादी करणु वञे थो, पोइ उहा औरत जेकॾहिं बाद में उन्हनि खे इन्हनि मामलनि जी ख़बर पवे थी त पोइ इन ते कानून छा थो चए? का कार्रवाई थी सघे थी? साईं बिल्कुलु थी सघे थी। इन ते अगरि जेको पहिरीं शादी पंहिंजी लिकाए थो, इहो साॻियो जेको आहे उहो माना हिकु क़िस्म जी पोलीगेमी में ई अची वेंदो। त जेको हिकु त जेको आहे उहो माना हिकिड़ी ज़ाल लिकाए थो, हिकिड़ी शादी लिकाए थो ऐं ॿी थो करे वठे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त यूनियन काउंसिल बि इन ॻाल्हि जी पाबंद आहे, छो जो निकाहनामा इशू करण जी अथॉरिटी यूनियन काउंसिल आहे ऐं निकाह ख़्वान बि उन्हनि खे बि इहो इंक्वायर करणु खपे त असांजे अगरि कंहिंखे निकाहनामा ॾियूं था ऐं उहो निकाहनामो ते अचे थो त उन ते ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ज़ाल ऐं मुड़ुस ॿिन्हिनि जूं जेको आहे उहो तफ़सील लिखियल हूंदियूं आहिनि त आया हिन जी जेका शादी उहा पहिरीं त नाहे थियल, त उहो बि ॿिन्हिनि ज़ाल ऐं मुड़ुस तरफ़ां जेको आहे उहो यूनियन काउंसिल ऐं जेको निकाह ख़्वान हूंदो आहे उन्हनि खे बि इहे ॻाल्हियूं रखणु खपनि ज़हन ते। अच्छा, हाणे ही असां वटि आम आहे हिकिड़ी ज़ाल कावड़ जी हली वेंदी आहे मुड़ुस खां, वञी माइटनि ॾे वञी वेंदी आहे 2 महीना 3 महीना 6 महीना साल, ऐं पोइ उतां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं डिमांड्स ईंदियूं आहिनि। ऐं इन मामले में वरी हूअं त मुड़ुस शायदि चाहींदो इहो आहे त ठीकु आहे वञी माइटनि ॾे त थोरो सुकून रहे, पर कंहिं हद ताईं या किथे किथे मुड़ुस चाहींदा आहिनि त ज़ाल असांजी वापसि अचे, पर अॻियां जेका ज़ाल हूंदी आहे उहा पाण खणी चऊं त राज़ी न हूंदी आहे, प्रिपेयर न हूंदी आहे। त लीगली तौर ते मुड़ुस छा करे सघे थो जेकॾहिं ज़ाल पंहिंजा हक़ अदा नथी करे? त साईं मुड़ुस केस फाइल करे सघे थो फैमिली कोर्ट में, इन खे चवंदा आहिनि कानून जी ज़बान में सूट फॉर कॉन्जुगल राइट्स। त कॉन्जुगल राइट जो सूट फाइल करे सघे थो त जेका ज़ाल आहे उहा जेका हुनजा हक़ मुड़ुस ॾे थींदा उहे बहितर तरीक़े सां कंप्लीट करे फुलफिल करे। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं नथी अचे त साईं अगरि जे हूअ नथी अचे त पोइ उन खां पोइ मुड़ुस वटि इहो हक़ आहे त तलाक जो। तलाक नथो ॾे, न मुड़ुस तलाक थो ॾे न छोकिरी तलाक वठे थी। कॉन्जुगल राइट्स जो सूट फाइल थी वियो ऐं उहो डिक्री थी वियो पाण खणी चऊं था हस्बैंड जे हक़ में, उन बावजूदि हू ज़ाल जेका आहे नॉट प्रिपेयर टू कम बैक, then it is a responsibility of a family court to execute that decision। ठीकु आहे। उन में माना उन औरत खे सज़ा बि थी सघे थी। बिल्कुलु। त ज़रूरी न आहे त माना ही जेके फैमिली मैटर्स आहिनि उन्हनि खे तव्हां पेटी मैटर्स तौरु करे वठो। अच्छा, जेकॾहिं कंहिं औरत जा 2 दावेदार मुड़ुस आहिनि पोइ उहो डिसाइड कीअं थींदो, केरु उनखे डिसाइड कंदो? साईं इन में इहो थींदो जो जेको निकाहनामो हूंदो उहो पहिरीं ॾिठो वेंदो। न इहो मां तव्हां खां सवाल इन सेंस में पुछो छो जो जॾहिं कोर्ट मैरिजिस थींदियूं आहिनि ऐं कोर्ट मैरिजिस में पोइ वरी कॾहिं कॾहिं त सच में बि ईअं हूंदो आहे त छोकिरी उनजी पहिरियां शादी थियल हूंदी आहे जेका लिकाई वेंदी आहे, या वरी छोकिरी जा जेके माइट आहिनि उहो हिकिड़ो ॿियो फेक क़िस्म जो निकाहनामो ठाराए खणी ईंदा आहिनि ऐं क्लेम कंदा आहिनि त बाबा हे छोकिरी त पहिरियां शादीशुदा आहे
त हिकिड़े निकाह जे हूंदे ई ॿियो निकाह कीअं थो थी सघे, निकाह मथां निकाह थी वियो। असुल में जंहिंसां शादी करे थी उनखे जेको आहे सो उन्हनि खे कंहिं तरीक़े सां फासाइणो हूंदो आहे। त अहिड़ी सिचुएशन में फैमिली कोर्ट इन मामले खे डिसाइड करे सघे थी, या टई जेके थी था वञनि ॿ मुड़ुस हिकु ज़ाल, उन्हनि वटि छा रेमेडी आहे? सही, उन में इहो आहे जो मुड़ुसनि वटि इहा रेमेडी आहे त हू इहो ॾिसनि त पहिरियों निकाहनामो रजिस्टर्ड किथे आहे, ऐं ॿी ॻाल्हि इहा त उन ते ॿई जेको आहे उहो सूट फॉर कंजुगल राइट्स फाइल करे सघनि था फैमिली कोर्ट में ई। पोइ फैमिली कोर्ट इहो ॾिसंदी त पहिरीं निकाह रजिस्टर्ड कंहिंजो थियो आहे, पहिरीं जेको आहे उहो पहिरियों मुड़ुसु केरु आहे। अगरि जे क़ानूनी तौर ते पहिरियों मुड़ुसु आहे, उन खां उन तलाक वरिती आहे, इद्दत कंप्लीट कई आहे, त पोइ त जेको आहे उहो ॿिए मुड़ुस सां जेको आहे उहो निकाह करे सघे थी। अगरि जे हू एग्ज़िस्टिंग मैरिज अथसि ऐं निकाह जे मथां निकाह थी थिए त पोइ औरत ते जेको आहे उहो निकाह जे मथां निकाह जो केस थी। ठीकु, इहो सूट जेक्टिटेशन ऑफ मैरिज जो हूंदो? बिल्कुलु साईं। ठीकु आहे। शेर हुसैन लगारी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, कोशिशि कईसीं त मुख़्तसर टाइम में मुस्लिम फैमिली लॉ ऑर्डिनेंस में जेके बि मामला आहिनि उहे अव्हां ताईं सवली ॿोलीअ में पहुचायूं। उमेद कयूं था त असांजो अॼोको प्रोग्राम बि अव्हां जे लाइ ज़रूरु लाभाइतो थियो हूंदो। इनशाला अॻे हफ़्ते वरी का नए महिमान ऐं नई टॉपिक सां गॾु हाज़िर थिबो। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के बाद।